फरिश्तो मुकर्रर फरमायो। ओ जवान रस्ते में पहुतो, फरिश्तो भी रस्ते में पहुतो। उन नौजवान के दिसी करे चवंदो आ काडे थो वञी? चवंदो आ पंहिंजे फलाणे दोस्त सां मिलण थो वञा। उहो फरिश्तो मुझे महबूब मदीने जे मीर फरमायो इंसानी सूरत में ईंदो आ। चवंदो आ छो थो वञी? कहिड़ो कम थई दोस्त में? चवंदो आ कम कोई कोन्हे, दुनिया जो गर्ज कहिड़ो आ? दुनिया जो गर्ज भी कोन्हे, दुनिया जी लालच कहिड़ी आ? दुनिया जी लालच भी कोन्हे। पो हेॾे सीअ में ॻोठ लाल बख्श मगसीअ जे ॻोठ में छा जे ला थो वञी? चवे थो इन जे ला थो वञा वञी के मन पंहिंजे सुहिणे करीम रब जे कुर्ब जूं महबूब मदीने वारे मीर जे इश्क जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधी अचां। मुझे सुहिणे महबूब फरमायो उहो फरिश्तो उते जो उते उनखे चवंदो आ त इंसानी सूरत में मां फरिश्तो आयो हां, तोखे मुबारका। मुझे करीम रब फरमायो आ जॾहिं अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर के बि ॿ मुस्लमान पाण में मिलंदा हन इन नियत सां उन्हनि जी दोस्ती अल्लाह जे रज़ा ख़ातिर हूंदी आ त मुंहिंजो रब फरमाईंदो आ जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सिज नेज़े जे बराबर हूंदो, कोई भी कंहिंखे कोन सुञाणंदो। उन टाइम ते मुंहिंजे रब फरमायो मां अल्लाह पंहिंजे अर्श जे साए जे हेठां उन ॿिन्ही जवाननि खे छांव बख़्शींदुसि। अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर रुगी कंहिंसां कुर्ब करण एतिरो अज़ीम आ मुंहिंजा दोस्त त पोइ तव्हां जेको न हेतिरो पंध करे आया हो ॿियो त कोई मक़सद कोन्हे मुंहिंजा दोस्त सवाइ इन जे त पंहिंजे यार खे राज़ी कयूं। दोस्त इन जे लाइ गॾु थिया आहियूं न त पंहिंजे यार खे राज़ी कयूं। पोइ जॾहिं पंहिंजे यार खे राज़ी करण जे लाइ हिकिड़ो हिकिड़ो कदम जॾहिं बानो ज़मीन ते रखंदो आ पोइ उहा ज़मीन भी उन जे लाइ ख़ैर जी दुआ घुरंदी आ। छो त मुंहिंजा दोस्त जॾहिं इंसान जंहिं भी पासे निकिरंदो आ जेका तमन्ना जेको इरादो खणी दिल में निकिरंदो आ हुन जे ख़याल में उहो सोचन में उहो इरादन में उहो हूंदो आ। जॾहिं हिकिड़ो माण्हू निकितो ई इन जे लाइ त मां पंहिंजे करीम रब जे कुर्ब जूं ॻाल्हियूं ॿुधण थो वञा। मुंहिंजो अल्लाह दिलनि जो मालिक आ, उन खां ॻुझाई कान्हे का। मुंहिंजो रब फरमाईंदो फरिश्तो गवाह थी वञो इन जे कदम कदम ते तव्हां पंहिंजा पर विछायो त मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम उन्हनि जे मथां कदम रखी हले। छो त ॿिए जे लाइ न मां करीम रब जे रज़ा जे लाइ अची रहियो आ। पोइ मुंहिंजा सुहिणा अदा जॾहिं न उहो अकेलो अचे हिकिड़े हेॾे वॾे मजमूए जे शकिल में वेहे ऐं उते वरी अल्लाह जा नेक सालिह बांधड़ा भी वेठा हुजनि, मूं जहिड़ा किना को जहिड़ा भी अचे वेहन, तव्हां जहिड़ा नेको कार भी वेहन। ॿुधायो त ख़ुदा जो करम उते थींदो या कोन थींदो? याद रख मुंहिंजा अदा मुझे सुने महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आ त मुझो अल्लाह पांजे बाने सा 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ। मुझो करीम रब पांजे बानड़े सा 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ। तो असां त हिक अमड़ जो रुगी प्यार ॾिठो आ, सजी दुनिया के हिकड़े पासे रखूं पर चवंदासीं त मुझे जीजल जे प्यार जहिड़ो कंहिंजो प्यार कोन्हे न मिठा।
जॾहिं दुनिया सॼीअ जे प्यार जहिड़ो हिक जीजल जे प्यार जे मट को प्यारो नाहे त पोइ मुंहिंजो सुहिणो करीम रब जेको 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बाने सां प्यार कंदो आहे, ॿुधा उन जे प्यार जो मक़ाम छा हूंदो। सची हो थई मुंहिंजा दोस्त, जीअं न जीजल अमड़ बचड़े सां कावड़ी बी आ, कावड़ी बी त आहे न, छाजे करे? बच्चे जे ग़लतियुनि जे करे, बच्चे जे बेफरमाननि जे करे। जॾहिं बच्चो हदूं टपण शुरू कंदो आ, जीजल अमड़ कावड़ जी वेंदी आ, मुंह ख़राब कंदी आ, ॻाल्हाइण छॾे ॾींदी आ। पोइ जेकॾहिं उहो बचिड़ो ओ मुंहिंजा दोस्त रुगी घर खां ॿाहिरि निकिरी वेंदो आ, ॿुधाए त उन बचिड़े जे लाइ वरी परेशान केरु थींदो आ? उहाई जीजल अमड़ उन ई पंहिंजे बचिड़े जे लाइ परेशान थींदी आ, सिजल थे ताईं इंतजार कंदी आ, ॼाण मुंहिंजो बचिड़ो मोटियो। पर जॾहिं सिजल थी रही वियो, सभिनी जा बचिड़ा अची विया, हिक अमड़ जो जॾहिं बचिड़ो कोन पहुतो आ, मां उहा थई यार जो उहा जीजल तेसी मानी कान खाईंदी आ जेसी उन जो बचिड़ो वापसि घर में न ईंदो आ। इहो सच आ न, त जीजल अमड़ तेसी मानी नथी खाए जेसी मुंहिंजो बचिड़ो न ईंदो, तेसी मानी कान खाईंदस जेसी मुंहिंजो बचिड़ो न ईंदो, तेसी हंध ते कान सुम्हंदस जेसी मुंहिंजो बचिड़ो न ईंदो, तेसी निंड कान कंदस। याने बचिड़े खां सवा अमड़ खे सुकून कोन ईंदो आ। इहो हिकिड़े प्यार वारी अमड़ आ। पोइ छा कंदी आ? ख़बर आ त मुंहिंजो बचिड़ो ॿाहिरि आ, सॾड़ो कंदी आ, ओ जावेद पुट, ओ नाले मिठा, ओ उवेस। जेकॾहिं उतो रोई चवे जी मुंहिंजी अम्मा हली आ हाणे, अम्मा कीअं अचां तूं कावड़ीअ, मूंखे मार कढंदीअ, रोई चवंदी आ न मुंहिंजा बच्चा, मां त तोतां पंहिंजी जान कुर्बान करे छॾींदसि। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज, जीजल अमड़ उहा थई जन खे अमड़ नाहे, उन्हनि खां पुछ त अमड़ छाखे चइबो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज, जीजल मां एॾी त अज़ीमा, एॾी त अज़ीमा जो सुहिणे मूसा कलीमुल्लाह खे बि मुझे करीम रब जॾहिं हिकु दफ़ो कोहे तूर तां मुलाकात करे मोटंदो आ, हुकुम थींदो आ, ओ मुंहिंजा सुहिणा नबी मूसा जी मुंहिंजा करीम रब जॾहिं वरी कोहे तूर ते अची जबल ते संभाले संभाले कदम रखजा। मुंहिंजा करीम रब मां कदम त सदाई संभाले रखंदो हां। हिन दफ़े हुक्म अजीबा जवाब मिलंदो आ, ओ मुंहिंजा सुहिणा मूसा वरी जॾहिं तूं ईंदे उन खां अॻु में तुंहिंजो करीम रब तुंहिंजे अमड़ खे पाण ॾे घुराए छॾींदो। ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजी जीजल अमड़ त पंहिंजे घर हूंदी आ, मूंसां गॾु कॾहिं बि कान आई आ। हुक्म थींदो आ, ओ मुंहिंजा सुहिणा नबी हूंदी त घर में आ, पर जीअं तूं दर खां निकिरंदो आ तीअं तुंहिंजी अमड़ झोलड़ियूं खणी चवंदी आ, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे मूसे जी पारत थई। उहा तुंहिंजी जीजल अमड़ जॾहिं मां बेनियाज़ रब जे दरबार में दुआऊं घुरंदी आ, प्यारो त मां रब खे आहीं, पर तुंहिंजे अमड़ जे दुआउनि जे करे मां अल्लाह पंहिंजे फरिश्तनि खे हुक्म ॾींदो हां, उहे तुंहिंजे कदमनि जे हेठों पर विछाईंदा आहिनि, जन ते चढ़ी तूं अचे पहुचंदो आ। वरी तुंहिंजी जीजल कान हूंदी, तोखे दुआऊं ॾियण वारी कान हूंदी,
इन करे पंहिंजा कदम संभाले खणजा। ओ मुसलमान जेकॾहिं अल्लाह जे सुहिणे नबीअ खे बि जी जल अमड़ जे दुआउनि जी एतिरी ज़रूरत आ, ॿुधाए त तोखे असांखे अमड़ जे दुआ जी ज़रूरत आहे या कान्हे? छो त इहो जी जल अमड़ जो प्यार आ। पोइ उहा जी जल अमड़ बचड़े खे सॾड़ो करे चवंदी आ, ओ मुंहिंजा बचड़ा जहिड़ो आहीं तहिड़ो पाड़े वारनि ॾे न वञजां, मूं अमड़ ॾे हली आ, मां तुंहिंजी अमड़ हां। पोइ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त बचड़ो ॿाहिरि डुही हणी वेही रहे, अखियुनि ते हथ ॾेई कूड़ जो रोए, न अम्मा मां कोन ईंदुमि, न मामा कोन ईंदुमि, मूंखे ॿुधाए त उहा साॻी जी जल अमड़ पाण ॿाहिरि निकिरंदी, भाकुरड़ो बि पाईंदी, गलड़ा बि उघंदी, ॻोढ़ा बि उघंदी, सीने सां बि लाईंदी, घर बि वठी ईंदी, हंधड़ो बि विछाए ॾींदी, कपिड़ा बि मटाईंदी, मानड़ी बि ॾींदी, पहिरीं पंहिंजे बचड़े खे सुम्हारींदी, पोइ पाण आराम कंदी। इहो सच्चा मुसलमान। पोइ जेकॾहिं इन हिकिड़ी अमड़ जो एतिरो प्यार आ, ॿुधाए त मुंहिंजे करीम रब जो प्यार छा हूंदो? बेनियाज़ रब पंहिंजे बानड़नि खे सॾे रहियो आ, जीअं दुनिया में जी जल अमड़ पंहिंजे कुर्ब जो इज़हार करे सॾींदी आ त हलिया हलिया, कहिड़ो बि आहीं मुंहिंजो ही तूं हलिया, मुंहिंजे जीअ में तुंहिंजे लाइ जायूं हलिया। मुंहिंजो बेनियाज़ रब बि पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में ईअं सॾींदो आ, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज, मुंहिंजो बेनियाज़ रब बि सॾे रहियो आहे, ओ इंसान जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजो आ, ॿुधाए त सही मा गर्रक, ओ मुंहिंजा बाना ॿुधाए उहा कहिड़ी शइ आ जंहिं तोखे पंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आ। मुंहिंजो बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर पंहिंजे बानड़े खे सॾे पुछे रहियो आ, ओ मुंहिंजा बाना, ओ मुंहिंजा इंसान, ॿुधाए त सही मां अल्लाह तो तोखां पुछां, मां गर्रक बिरब्बिकल करीम, मां त करीम आहियां, तुंहिंजो रब आहियां, तोखे रोज़ी ॾींदड़ हां, तोखे सुहिणी सूरत ॾींदड़ हां, तूं हंध ते किरंदो हईं, तोखे सुकून जी निंड ॾींदो हा, तूं नंढड़ो हुए, तुंहिंजे खाइण जे लाइ जी जल तुंहिंजे अमड़ जे छातीअ में खीर पैदा करण वारो मां, तूं थोड़ो हलण जहिड़ो थिए, तुंहिंजे मुंहं में ॾंद ॾियण वारो मां, तूं ॻाल्हाइण जेतिरो थिए, तोखे अकुल ॾियण वारो मां, तूं खाइण जहिड़ो थिए, तुंहिंजे लाइ हर शइ पैदा करण वारो मां। ओ मुंहिंजा बाना ॿुधाए त सही उहा ॻाल्हि कहिड़ी आ जंहिं तोखे पंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आ। ओ मुसलमान ॿुधाए त कोई जवाब आहे तो असां वटि? ईमानदारी सां ॿुधा, जॾहिं करीम रब ईअं सॾे त ओ मुंहिंजा बानड़ा ॿुधाए त सही तोखे कहिड़ी शइ मां करीम रब खां परे कयो आ? तो असां वटि कोई जवाब कोन्हे को, मुंहिंजो सुहिणो रब तोखे वरी पाण जवाब ॾेई ॿुधाईंदो आ, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह
खबरदार करे रहियो आहे मुंहिंजो करीम रब, छो त उनखे ख़बर आहे हो अॻे ई ॿुधाए रहियो आहे ओ मुंहिंजा बाना अल्हाको मुतकासुर, तोखे ने घणाईअ जे हिर्स गाफ़िल कयो आहे। मुझो रब तो बुधाए, तू न बुधा। मुझो बेनियाज रब तो बुधाए, ओ मुझा बाना सब कुछ मां करीम रब वटा। अल्लज़ी खलकल मौत वल हयात, तुझे जिंदगी के भी मां अल्लाह पैदा फरमायो आ, त मौत के भी मां करीम रब फरमायो आ। मौत भी मुझे हथ में आ, जिंदगी भी मुझे हथ में आ। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। मुझो सुनो बेनियाज रब फरमाए रहे हो, ओ मुझा बानड़ा तुझी इज्जत भी मुझे हथ में आ, जिल्लत भी मुझे हथ में आ। मां कादिरे मुतल कया मुझी मर्जिया, पेनुआ के बादशाह कया मुझी मर्जिया, बादशाह के पेनू कया मुझी मर्जिया। जॾहिं सब कुछ मुंह वटा सॼई भी थो हलिया आहीं भी मुझो, पोइ कहिड़ी शइ तोखे मुखों परे कयो आ, जवाब कोन ॾिनो सी। मुझे रब फरमायो त अल्लाह को मुतकासुर, तोखे घणाईअ जे हिर्स गाफ़िल करे छॾियो आ। हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, मुझो करीम रब फरमाइंदो आ ओ घणो घणो करण वारा, ओ घणो घणो करण वारा। रुपयो थई त चवी थो 5 थियनि, 5 त चवी थो 1000 थे, 1000 त चवी थो लख थे, लखा त चवी थो करोड़ थे, करोड़ा त चवी थो अरब थे, अरबा त चवी थो खरब थे। तुझो पेट भरजे न थो, मुझो करीम रब थो चवे अल्लाह को मुतकासुर, तव्हां के घणाईअ जे हिर्सा गाफ़िल करे छॾियो आ। हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, हालांकि जेॾी महिल मुकाम खां लॻी थो त कबरुनि में सुतलनि खे बि ॾिसी थो पियो, त इहे बि कॾहिं दुनिया ते हुया, इन्हनि जा घरड़ा भी हुया, रात ॾींहं कमाईंदा भी हुया, के डॉक्टर हुया, के इंजीनियर हुया, के कीअं हुया, के कीअं हुया। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, अरे सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। उन बेवफा टुकरे जेला, उन बेवफा टुकरे जमीन जे लाइ पंहिंजी रात ॾींहं हिकु करे छॾी थई, जंहिंजे लाइ एतिरी बि ख़बर कान्हे का त अलाए सुभाणे हूंदासीं अलाए कोन हूंदासीं। ओ मुसलमान, ओ मुसलमान, ओ मुसलमान, याद रख इन दुनिया जी जिंदगी 60 साल 70 80 90 100 साल, लेकिन सोच त सही क़यामत जो हिकड़ो ॾिहाड़ो 50,000 सालन जो। हिन दुनिया जे अंदर बचपन जी उम्र भी कढ, कुराड़प जी उम्र भी कढ, जवानी जा 15-20 साल। इन 15-20 सालन में पंहिंजे पाण खे किथों को किथे पियो खयो वञी, अञा भी अकुल वारे जे लाइ। छो त मुंहिंजा दोस्त नवाब शाह जहिड़ो शहरा खोड़ हिते इल्म ई अकुल वारा वेठा हूंदो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़े मिंट जे लाइ सोचो, हिकिड़े माण्हूअ खे अहिड़ी ज़मीन मकादे ते ॾिनी वञे,
जेका कलर वारी भी हुजे, सिम वारी भी हुजे, जंहिंमें आबादी थियण या न थियण जे बराबर हुजे, ऐं हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजी ज़ाती ज़मीन 100 एकड़ हुजे जेका हिक खां हिक भली हुजे, पोइ जेकॾहिं उहो माण्हू पंहिंजे 100 एकड़ ज़मीन ॾे ख़याल ई न करे, रात ॾींहं उन मकादे वारी ज़मीन ते वेठो बंगला ठाहे, हालांकि मकादो वारो चएसि तो त ॻाल्हि ॿुध, मकादे ते त ॾियईं थो, पर यादि रख जेॾी महिल दिलि चवंदी खसे बि वठंदो सही। पोइ बि जेकॾहिं उहो माण्हू उन मकादे वारी ज़मीन ते रात ॾींहं बंगला ठाहे ऐं पंहिंजी सुहिणी ज़मीन ॾे ख़याल ई न करे, तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम ॿुधाए त हो बेवकूफ़ आहे या अकुलमंद आहे। सोची पोइ जवाब ॾे। ओ मुंहिंजा सुहिणा, पोइ हीअ दुनिया जी ज़िंदगी आरज़ी आहे, इहो घर जंहिंमें रही थो तूं त किराएदार, कल कंहिं ॿिए वटि हुयो, अॼु तो वटि आहे, पर जे ठाहियो ई तो आहे त इन जो किरायो अदा करे रहियो आं। केॾी महिल सिरूं हणाए, केॾी महिल फर्श ठाराए, केॾी महिल दरड़ा हणाए, केॾी महिल टाइल हणाए, इहो तूं किरायो थो पियो अदा करी। सुभाणे तूं वेंदे चढ़ी को ॿियो वेही रहंदो, वरी उहो किरायो अदा कंदो, उहो वींदो, टियों ईंदो, टियों वींदो, चौथों ईंदो। उजड़ गए वो बाग, अरे जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। ओ मुझा मुसलमान भा, पो इन घर के सुहिणो रखण जे लाइ रात ॾींहं था तड़पूं त पाड़े वारे जे घर में टाइल लगी पई आहे, मुंहिंजे घर में छो न माण्हू टोकूं कंदा। सची ॻाल्हि आहे, पाड़े वारे जे घर में सोफा सेट आहे, मुंहिंजे घर में नाहे, माण्हू टोकूं कंदा। पाड़े वारे जे घर में एसी लगी पई आहे, मुंहिंजे घर में नाहे, माण्हू टोकूं कंदा। ओ यार तुंहिंजी सोच भली आहे, ख़राब कान्हे का, पर ख़ुदा जे वास्ते एतिरो त सोच, जंहिं घर में रहण जे लाइ ख़बर ई कान्हे का, अलाए हिकिड़ो ॾींहुं, अलाए हिकिड़ो महीनो, अलाए हिकिड़ो साल, अलाए हिकिड़ो कलाकु उन घर में रहण जे लाइ एतिरो कुझु था कयूं, दुनिया जूं टोकूं बर्दाश्त नथा कयूं। उन कब्र जे लाइ सोच जंहिंमें अकेलो सदाई सुम्हणो अथई। छा उहो तो असांजो घर न आहे? मुसलमान, उहो घर न आहे छा? शक जी गुंजाइश आहे? काई शक जी गुंजाइश कान्हे का, असुल घर त उहो अथई। सुहिणे लतीफ़ दाह करे चयो, पोखिणी थई त पोखे, पोखिणी थई त पोखे, अदानत वींदई मुद चढ़ी, पाणी थींदुई पोयारो, पोइ सुकी थींदई सोक, जिते लुणंदो सॼो लोक, मतां सिकी हिकिड़े संगला। जियां दुनिया जे घर जो फिक्र थो करी त पाड़े वारा तानो न ॾियनि, इएं कब्र जो बि फिक्र कर, मतां पाड़े वारा तानो ॾियनि त हे नाग बलाऊं कब्र में छो आया अथई। उन घर जो भी फिक्र कर, उन घर जे लाइ भी सोच, जेको असली तुंहिंजो घर आहे, जंहिंमें सदाई तोखे रहणो आहे। ओ मुंहिंजा दोस्त, उन परमतड़े इंसान वांगुरु नथी जो पंहिंजे घर खे छॾे करे मां तोखां थो पुछां, दुनिया जे अंदरि उहो कहिड़ो अकुलमंद आहे जेको पंहिंजे घर जो ख़्याल न करे, गंद सां भरियो पियो हुजे, ॿिए जे घर जी सफ़ाई करे। दुनिया वारा उनखे छा चवंदव?
पागल आ, बेवकूफा, चरियो वा, पंहिंजे घर जो ख्याल ही नथो करे, वते थो दुनिया जा घर ठाहींदो। ओ मुंहिंजा यार, तू हिन दुनिया में बेशक ठाहे मनो कान्हे का, पर मुंहिंजा दोस्त कुछ उतों जे ला भी ठाहे जिथे कोई गॾु कोन हलंदई। ओ मुंहिंजा सोहणा, अल्लाह जो नेक बानो शहर में वयो, ॾिठई त विच बाज़ार में हिकिड़ो मजज़ूब बीठो आ, रोई रहियो आ। ओ मजज़ूब छो थो रोई? जवाब ॾिनई ओ पुछण वारा, इहा दर्द जी कहानी न पुछ त छो थो रोआ। चई ॿुधाए छो थो रोई? चई इन ला थो रोआ त हिन बानन ऐं अल्लाह जे विच में को ठाह कराया। चई पोइ रोई छो थो? चई रोआ इन जे ला थो त मालिक त मञी वियो आ, पर ही बानो मञे ई नथो। मालिक त चए थो त जहिड़ो वा तहिड़ो चवीस, रुगी मुंहिंजे दरड़े ते अचे, तौबह करे, अखिड़ियूं आलियूं करे, त मां अल्लाह न रुगी उन जा गुनाह माफ़ कयां, पर पंहिंजे रहमतुनि सां माला माल करे छॾियांसि। दुनिया जूं मिड़ई परेशानियूं दूर करे छॾियांसि। जहिड़ो आ तहिड़ो अचे मूं ॾे, पर हे इंसान जो ॿुधे ई कोन थो, ॿुधी अणॿुधी थो करे। 4-5 ॾींहं गुज़रिया, को कज़ियो थियो, पाड़े जो माण्हू खणी मुकाम में पहुता। उहो नेक शख्स मुकाम में वयो, ॾिसे त साॻियो मजज़ूब जो मुकाम में वरी रोई रहियो आ। ओ मजज़ूब बाज़ार में भी रोई पियो, अज मुकाम में भी रोई थो। चई छा कयां मामिलो, हुते भी साॻियो हिते भी साॻियो। हुते मामिलो मालिक मञे पियो, ख़ालिक मञे पियो, पर मखलूक न पई मञे। यार हिते मामिलो कुछ मट थी वयो आ, मखलूक त मञी वेठी आ, पर जो ख़ालिक मञण जे लाइ तयार नाहे। ओ मुसलमान, उन खां पहिरियों जो सब तुझे हथ मां निकिरी वञे, अल्लाह जे ज़ात जिंदगी ॾिनी थई, सेहत ॾिनी थई, तौफीक ॾिनी थई, तौबह कर, पराओ हक न खा, कैसा जुल्म न कर, कैसा ज्यादती न कर, अल्लाह जो जिक्र कर, मुझे महबूब ते दुरूद पढ़, त मुझो रब तुझा मिड़ई कम खैर सां तय करे छॾींदो। कंहिंखां बि पुछ दादा, तूं भला नमाज छो नथो पढ़ी? कॾहिं कंहिं ईअं चयो आहे त नमाज पढ़ण में नुक़सान आहे? ॿुधाए मुसलमान, रोज़ा छो नथो रखी? चयो अथई त नुक़सान आहे। बसि मयार ॾींदो आहे हुन भाड़े शैतान जे मथां, तदा बसि मिड़ई यार शैतान थो वरगलाए। ओ मुसलमान, तूं पंहिंजे पाण खे पाण ई न वरगलाए। ॾाहो थी मुसलमान, मुंहिंजे करीम रब क़ुरान करीम में फरमायो आ, तो असांजे हाल खां मुंहिंजो रब वाक़ुफ़ आ। जंहिंखां बि पुछ यार छाजे करे रात ॾींहं हिकु कई थई, चवे थो यार बचड़नि जे लाइ कुझु कयां। यार अजीब ज़मानो आहे, तूं असां बि त कंहिंजा बचड़ा आहियूं, या तूं असां ईअं मुकाम मां निकिरी आया आहियूं? मुसलमान, तूं असां बि त कंहिंजा बचड़ा आहियूं न। तुंहिंजो असांजो बि त को अबो अमा आहे या कोन्हे को? जेकॾहिं तोखे असांखे पंहिंजे बचड़नि सां एतिरो प्यार आहे, त तुंहिंजे असांजे अबे अम्मा खे बि तो असां सां ज़रूर प्यार आहे। पोइ हिकिड़े मिंट जे लाइ ईमानदारीअ सां पंहिंजे अबे अम्मा ॾे निहार, उन्हनि खे रब जेके नेमतूं ॾिनियूं उन्हनि ॾे निहार, वरी जेकी रब तोखे ॾिनियूं आहिनि वरी उन ॾे निहार। पोइ फ़ैसिलो कर त तो असांजे अबे अम्मा
एतरा घणा पैसा दिठा या तो असां दिठा, एतरा सुख तुझे असांजे अबे अम्मा दिठा या तो असां दिठा। यकीनन तुझे असांजे अबे अम्मा गुरबत जो वक्त गुजारियो, दुखन जो वक्त गुजारियो, 8 ॾींहं फ्रूट खाईंदा हा, तू असां डेली प्यार ज कयूं। पो करीम रब उहो साॻियो आया मटियला जवाब दे, सोची पो जवाब दे। जॾहिं ईमान सां चवी थो त मुंहिंजो करीम रब साॻियो आ, पो जंहिं करीम रब तुंहिंजे असांजे अबे अम्मा खां ॾहूण ते तोखे असांखे ॾिनो आ, त पो उहो ई साॻियो करीम रब छा तो असांजे औलाद खे छॾे ॾींदो? ॻाल्हाए त सही, छॾे ॾींदो? छा थियो अथई मुसलमान? रोज़ी जो ज़ामिन मुंहिंजो करीम रब आ। अम्मन हाज़ल्लज़ी यरज़ुक़ुकुम इन अमसक रिज़्क़ह, मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो आ, जेका सा रिज़्क़ रोज़ी खसे छॾियूं, केरा जेको उनखे ॾींदो? बादशाह जे बादशाही तख्त ते वेठो आ, हिकड़ो फ़कीर आयो, चई ओ बादशाह, इन दुनिया जे नशे में मस्त लगो पयो आ, कुछ मथे निहार, यार खे याद कर, यार सा प्यार कर, कबर खे याद कर। ॾाढी अकेली थई, ॾाढी अंधारीअ वारी थई, ॾाढी ऊंदाही थई, ॾाढी कलर वारी थई। बादशाह हुक्म ॾिनो, हिन चरे खे कढो, ही महल में कीअं आयो आ? निहारे चई बादशाह भली कढ, पर हिकड़ो ॾींहुं ईंदो याद कंदे, उन फ़कीर के घर मां कढंदा हल, मुझे अल्लाह जी बेनियाज़ी निहार। वो बादशाह शिकार ते निकरंदो आ, दौराने शिकार अचानक उन जो घोड़ो बाहोड़ जी पंहिंजे काफ़िले के छॾे करे पंहिंजे मुंहं सां डुकंदो आ। एतिरो घाटे झंगल में हलियो वेंदो आ, जिते माण्हूअ जो आवाज़ भी कोन ईंदो आ। बादशाह जो साह सुकी वेंदो आ, उन जे करे निड़ी सुकण लगंदी आ। हाणे इएं महसूस कंदो आ, मुंहिंजो साह थो निकिरे। अर्श ॾे निहारे, फर्श ॾे निहारींदो आ, ॾिसे साॻियो ई फ़कीर आॾो बीठो आ। उन फ़कीर निहारे चयुसि, ओ बादशाह ॾे ख़बर, अॼु कीअं थो समझी तुआरी बादशाही? चवे तो बादशाही जो न पुछ, फ़कीर वारो कर, खुदा जे वास्ते हा मशकीज़ पाणीअ जी भरियल थई, को हिकड़ो ढुकड़ो त मूंखे ॾे। उन फ़कीर चयुसि, ॻाल्हि ॿुध, पाणी त तोखे सॼी मशकीज़ थो ॾियां, पर हिकड़ो वाइदो कर। कहिड़ो? अधु बादशाहीअ जो लिखी ॾे त पोइ पीअण जे लाइ पाणी ॾियईं। उन चयो मूंखे पाणी ॾे, मां त हाणे जो हाणे लिखी थो ॾियां। उन चमड़े जो टुकड़ो कढियो, बादशाह अधु बादशाही लिखी ॾिनी, चई अचे मशकीज़ पाणीअ जी। उन पाणी जो निड़ीअ वात ते चाढ़ियो त रब जो हुक्म थियो, निड़ीअ खां हेठि पाणी लहे ई कोन। जीअं ज़ोर ॾे तीअं पाणी ॿाहिरि अचे, दाह करे चई पाणी त लहे ई कोन थो। फ़कीर निहारे चयुसि, पाणी बि लहंदो, पर इन लाइ बि शर्त आ। चई कहिड़ो? चई बकाया अधु बादशाही बि लिखी ॾे त पाणी ॾिस कीअं थो लहे। ओ मुंहिंजा दोस्त, जॾहिं जान जे मथों ईंदी आ, न बच्चो यादि ईंदो आ, न बादशाही यादि ईंदी आ, सभु भुलिजी वेंदे। यादि रख मुंहिंजा अदा, उन घड़ीअ जे लाइ कुझु कर, जॾहिं सभई छॾे वञनि कोई न हुजे, पर उन यार सां अहिड़ो नातो ॻंढियल हुजे जो सभई लटे दफ़न करे हलिया वञनि, पर उहो यार अचे चवे त ग़म न कर, मां जो तोसां गॾु बीठो हां।
छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया में भी उहो तन्हा ऐं निधण को हूंदो आहे जेको वफ़ादार जंहिंजो यार न हूंदो आहे, जंहिंजो कोई यार न हूंदो आहे, ॾुखी टाइम ते निधण को थींदो आहे। पर जंहिंजो यार हूंदो आहे उहो चवंदो आहे निधण को न आहियां, महल अचे वई आहे, ख़ैर आहे मुंहिंजो यार जो वेठो आहे। दुनिया जे तन्हाईअ खां बचण जे लाइ दुनिया जो यार ज़रूरी आहे, क़बर जे तन्हाईअ खां बचण लाइ मदीने जो गमखार ज़रूरी आहे। उन पीरीअ सां प्यार ज़रूरी आहे, छो त मुंहिंजा दा जिथे मिड़ई छॾे वेंदा लटे वेंदा उते मुंहिंजो महबूब अचे पंहिंजो चेहरो ॾेखारींदो आहे। उन फ़कीर अचे छा थो चवी, चई सॼी बादशाही थो ॾे, वारो कर मुंहिंजी निड़ी वई। चमड़े जी उहा पर्ची कढी ॾिनई, सॼी बादशाही लिखरायई। फ़कीर दुआ घुरी, बादशाह पाणी पीतो, बादशाह हलियो वियो, वञी पंहिंजे महल ते वेठो। कुछ वक्त गुज़री वियो, उहो फ़कीर साॻियो वेस बदिलाए वरी बादशाहीअ में आयो। तख्त ते वेठल ॾिसी बादशाह खे चई, ओ बादशाह खुदा जो ख़ौफ कर, अल्लाह जे बानन सां ज़ुल्म न कर, अल्लाह जो ख़ौफ कर। इन मिस्कीनन मज़लूमन के विढ़ न, इन्हनि जा हक़ न खा। चई हिन चरे फ़कीर के बाहर कढो, किथों आयो आ? उन फ़कीर पंहिंजे पाण के जेको वेस बदलायो हुयो, उहा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन वारी लिखत कढी। चई हे कंहिंजी लिखत आ? जेडी मल निहारी चे मुंहिंजी आ। चे ॿुधा बादशाही तुंहिंजी आ या मुंहिंजी आ? चे तुंहिंजी आ। चइजे बादशाही चवी थो त तुंहिंजी आ। असां अहिड़ी बादशाहियूं लखें यार जे कदमनि तां घोर करे छॾियूं हने। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ये दुनिया जी बादशाही केतिरो बि अमीर हुजे, करोड़पति अरबपति तुझे नवाब शाह जो हुजे, पर जे कॾहिं रुगी कन में सूर पवेस न छॾेस त छा कंदो? कंहिंखे सॾ कंदो, ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा करीम रब, ओ मुंहिंजा मेहरबान रब मूं ते रहम कर। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, करोड़पति अरबपति खरबपति हुजे, पर मुझे करीम रब जे दरबार का सवा बी वाट कान्हे का। कंहिंजे लाइ थो करी? बच्चन जे लाइ। अल्लाह फरमायो इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना। मुझो बेनियाज रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में फरमाए रहियो आ, ओ मुंहिंजा बांधड़ा, इहो औलाद ऐं इहा तुंहिंजी दौलत तुंहिंजे लाइ वॾी आज़माइश थई। वल्लाहु इंदहु अजरुन अज़ीम। इन आज़माइश मां रुगी सुरखरू थी त मुंहिंजे रब वटि वॾा इनाम थई। मुझे करीम रब इएं कोन चयो आ त औलाद के कढी छॾ, औलाद के ख़र्च न दे। मुझे रब इएं कोन चयो आ त दौलत न कमाए। मुझे रब इएं कोन चयो आ त बंगला न ठाहे। मुझे रब इएं कोन चयो आ त भलियूं गाॾियूं न वठ। मुझे करीम रब फरमायो आ बच्चन जी ख़िदमत भी इबादत आ, बच्चन के ॾियण भी इबादत आ, पंहिंजे घर वारनि जी ख़िदमत करण भी इबादत आ। सब कुछ कर मगर गॾो गॾु पंहिंजी दिलि पंहिंजे रब जे हवाले कर। हथन सां कमुकार कर, दिल पंहिंजे यार जे हवाले कर। पोइ जेको हथन सां कमुकार कंदो आ, दिल पंहिंजे यार जे हवाले कंदो आ, पोइ मुंहिंजा दोस्त उहो वेठो त फर्श ते हूंदो आ, पर उन जी दिल अर्श जा दीदार कंदी आ। ओ मुस्लमान,
ओ मुझा भा मुसलमान अज मरहूम अब्दुल लतीफ मगज़ी जे ईसाले सवाब जी महफिल तोखे झिंझोड़े रही आ, सुजाग करे रही आ। अज उन जे पोयर जी मर्जी हुई जे कदे उन जे बख्शिश ला दुआ न घुरन हा त उन जी मर्जी हुई, कुछ भी न करे सके हाँ मरहूम अब्दुल लतीफ चो त उन जो उहो हुयो जेको पंहिंजे हथन सां करे वयो। पो तुंहिंजो असांजो बि उहो आ जेको हथन सां कयूं। अड़े यार जन रिश्तन जे मथा बावर था कयूं, जन रिश्तन जे मथा भरवसो था कयूं, हेतरी जमायत वेठी आ पंहिंजे अखिन सां जनाज़ा ॾिठा थव। हिकिड़े मिंट जे लाइ ख़ुदा जो ख़ौफ रखी ॿुधायो जंहिं औलाद ला रात ॾींहुं गुज़ारे छॾी अथऊं, ॿुधाए त जॾहिं पीउ मरंदो आ उनखे गुस्ल औलाद ॾियारींदो आ या किराए ते को मौलवी वठींदो आ। सच त चओ, सच त चओ। एड़ो बेवफा, एड़े बेवफा जे ला सब कुछ पियो कुर्बान करी जेको तोखे विहजारण जे ला भी तैयार कोने। ओ मुसलमान सोच, औलाद के कुरान करीम जी तालीम दे, औलाद के मुझे महबूब जे हदीस जी तालीम दे, औलाद के अल्लाह वारन जे सुहबत जी तरबियत दे, अल्लाह वारन जे महफिलन में जेके गड वेहंदा जन के कुरान और हदीस जी रब जी तरफ का नेमत मिलंदी उहे पांजे अब्बे के विंजारींदा भी पाण, उहा न्याणी पांजे अमड़ के विंजारींदी भी पाण, उहे पुटड़ा कफन भी पाण ॾियारींदा हन त वरी जनाज़ा भी पाण पढ़ंदा हन त कब्र ते कुरान भी पाण पढ़ंदा हन। केर जन जो औलाद अबो अम्मा जेके पंहिंजे औलाद के कुरान करीम जी मुंहिंजा दोस्त तालीम ॾींदा हन, असांजो हाल छा आहे? ओ मुसलमान असांजो हाल छा आहे? कूड़ी दावा असां औलाद ला था कयूं, सब कुछ औलाद ला गलत तो चवी, सच ना है यो। जेकरे सच हुजे त औलाद जे ला तू उहा शे त करी कोन थो जेका उन जे दुनिया ऐं आखिरत ला भली आ। तू त औलाद के हथ सां विञाई थो पियो, बंगलो ॾेई छॾियई, गाॾी ॾेई छॾियई, दौलत ॾेई छॾियई, पर औलाद के टाइम कोन ॾिनई। ख़बर ही काने त तुंहिंजो औलाद करे छा थो पियो। याद रख मुसलमान, औलाद जो वॾे में वॾो हक़ तुंहिंजे मथां इहो अथई त पंहिंजे बचड़न खे टाइम ॾे। दौलत ॾींदे, दुनिया ॾींदे, गाॾियूं ॾींदे, बंगला ॾींदे, पर जे सुहिणी तालीम ऐं तरबियत न ॾींदे इहो औलाद पाण बि जेल में त तोखे बि गॾु जेल में। पर जे पंहिंजे बचड़न के सुहिणी तालीम ऐं तरबियत ॾींदे पो जे दौलत थोड़ी आ त बि ख़ैर आ, इंशाअल्लाह ताला इहे बचड़ा पाण भी अल्लाह जे रहमत में त तोखे भी रब जे रहमत में वठी वेंदा। एकड़ो शख्स हो मुंहिंजा दोस्त पंहिंजे बच्चे के एतिरो कुछ पढ़ाई, दुनिया जूं डिग्रियूं, अलाए किथे किथे फॉरेन कंट्रीज में हुनखे तालीम ॾिनई। मुंहिंजा दोस्त जॾहिं मरे पियो पुट खे घुराई, आयो पुट चई बच्चा अॼु यासीन त पढ़। चई बाबा यासीन वरी छा आहे? चई बच्चा अॼु कुरान त पढ़। चई बाबा यो कुरान कहिड़ो आ? जेॾी महिल बच्चे चयो त बाबा यो कुरान कहिड़ो आ, इहा यासीन कहिड़ी आ, त अब्बे का चीख निकरी वही, दम परवाज थी वयो। बच्चे भी देर ही कान कई, सभई डिग्रियूं खणी फाड़े उछलाए चई उहे कहिड़े कम जूं जेके मुंहिंजे बाबे जे कम न आयूं। ओ मुसलमान, पंहिंजे बचड़न के दुनिया जी तालीम ॾियण जे लाइ भले खां भलो स्कूल ॾींदो आ, फीस ॾींदो आ, हर टाइम ते पर्चे जो पुछंदो आ त हिन पर्चे में केतिरियूं मार्कूं खयूं अथई, हिन में केतिरियूं मार्कूं, न्याणीअ खां अलॻि पुछंदो आ, पुट खां अलॻि पुछंदो आ। ओ खुदा जा बाना, खुदा जो ख़ौफ रखी ॿुधा, कॾहिं पंहिंजे न्याणीअ खां पुछो अथई त मुंहिंजी बचड़ी निमाज़ पढ़ी अथई या कान पढ़ी अथई?
मुसलमान पंहिंजे हाल ते गौर कयो। असां तव्हां पंहिंजे हाल खे ॾिसूं आहियूं केरु मुसलमान यार नाले जा मुसलमानो शल रब रहम करे मदीने वारे घोट जे सदके करम करे मुसलमान न त तुंहिंजो असांजो हाल ॾाढो खस्त आहे। न्याणीअ खां कॾहिं बि कोन पुछूं बचड़ी निमाज़ पढ़ी थई आ न, पुट खां कोन पुछूं त कुरान पढ़ियो थई आ न, ज़ाल खां कोन पुछोसीं खैर खैरात ॾिनी थई आ न, ऐं आसरे में वेठा हूं जन्नत जे ते जो ता जन्नत में वञ वहड़े वा पुट। कुछ भी नेकी नथा कयूं उम्मीदवार जन्नत जा, पर जे दुनिया में तोखे चऊं था त कुछ न कर बंगलो पाण ही ठहंदो, चवीं थो बेवकूफ़ ये कीअं थींदो, रात ॾींहं लोड़ींदे त घर ठहंदो। जे दुनिया जो घर सुहिणो ठाहण लाइ रात ॾींहं लोड़णो ज़रूरी आ त पोइ कब्र खे सुहिणो बनाइण लाइ मदीने वारे सां इश्क रखणु ज़रूरी आ। अल्लाह जे घर मस्जिद जा सजदा ॾियणु ज़रूरी, अल्लाह वारन सां सोहबत ज़रूरी आ। वेह तन्ही सां वेह जेके वेही था ॼाणनि, यार वेह न साण ॿियनि मत वेही वेल विञाई। ओ मुंहिंजा मुस्लमान भा जेकॾहिं चाहीं थो त कब्र जी तकलीफ़ुनि खां बचाव थिए, खुदाई मुस्तफ़ा राज़ी थे त पोइ पंहिंजे बचड़नि जे मथां नज़र गहरी रख, पंहिंजे मथां भी नज़र गहरी रख। उथ कुरान करीम जी तिलावत कर, फज्र जी निमाज पढ़, हिक हिक घर जे बचड़े के उथार, हिक हिक के कलमो पढ़ाए, बच्चा उथी कलमो पढ़, ज़ाल के चो मुझी सुणी कुंवार उथी कलमो पढ़, न्याणीअ के उथी चो त कलमो पढ़, निमाज ते खुद भी वञ, पुटड़न के भी वठी वञ। जियां मोटी अची अचे ॾिस त न्याणीअ निमाज पढ़ी आ या कान पढ़ी आ, पुछो अम्मा तो निमाज पढ़ी या न। जेकॾहिं अॼु इएं पंहिंजे औलाद सां नथो करी त पोइ रब जो क़ुरान ॿुध, मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो यौम यफिरुल मरउ मिन अखीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनी। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, भाउ भाउ खां बेज़ार हूंदो, माउ धीउ खां बेज़ार हूंदी, दोस्त दोस्त खां बेज़ार हूंदो, कोई भी कंहिंखे कोन सुञाणंदो। इन मुंहिंजा दोस्त घुटन जे माहौल में, अहिड़े दुख जे माहौल में अगर कोई सुञाणण वारो हूंदो त सुणी आमिना जो लाल हूंदो। सभई छॾे वींदा, सभई छॾे वींदा, कब्र में छॾे वींदा, मिट्टीअ में गॾे वींदा। जॾहिं सभई छॾे मोटी ईंदा, उते मुंहिंजो महबूब मदीने जो यार ईंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह जी ज़ात खे जलाल हूंदो, ख़ुदा फ़ैसले में ॼाणी वाणी देर फरमाईंदो, छो त मुंहिंजो ख़ुदा पंहिंजे महबूब जो शान दुनिया खे ॾेखारींदो। इन करे त असांजो दोस्त आहे हिकिड़ो फ़कीर शाहिद हुसैन ॾाहिरी, उन शाहिद हुसैन ॾाहिरीअ महशर जे मैदान खे आॾो रखी करे हिकिड़ो शेर चयो, ओ महशर ॾिहाड़े हो मुंहिंजो दिलबर ॾिसजां, महशर ॾिहाड़े ओ मुंहिंजो पुंढल ॾिसजां, कीअं रंग थो लाए ॾोही छॾाए, बुरा बख्शराए वंड वंडण ॾिसजां। ओ
महशर दिहाड़े ओ मुझो दिल बरो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस जा कि तो रंगला ए लोही छदा ए बुरा बख्शरा ए वंड वंडण दिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल बरो दिस जा सिज हेठ लहंदो मीज़ान तपंदो सिज हेठ लहंदो मैदान तपंदो अमलन जो कांटो दरमियान लगंदो उहो दुखियो वेलो करे दींदो सौलो उहो दुखियो वेलो करे दींदो सौलो मुझे पुनल जो हथ दियण दिस जा ओ मुझे दिल पर जो हथ दियण दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो सजण दिस जा किया रंग थोला ए दोही छदा ए बुरा बख्शरा ए वंड वंडण दिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस पाए ताज सरताज हाय पाए ताज जदहीं सरताज बीहंदो रब का विड़ल खे जल्दी रहम ईंदो पाए ताज सरताज जदहीं जो बीहंदो रब का विड़ल खे पोए रहम ईंदो लखे दाज दींदो है लखे दाज मिलंदा मोहताज छुटंदा लखे दाज मिलंदा मोहताज छुटंदा बिही राज दिसंदा ओ लखे दाज मिलंदा मोहताज छुटंदा बिही राज दिसंदा उहो ॾियण दिस जा ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल बरो दिस जा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिस जा नारे तकबीर नारे रिसाला नारे रिसाला लब्बैक 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 ओ मुझा दोस्त अजीज जॾहिं न सिज नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन तपी ट्रामे जी थी वेंदी रब जो क़ुरान थो ॾसे त उन महिल यौम यफिरुल मर्उ मिन अखीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीह क़ुरान थो ॾसे सभु कंहिंखे पंहिंजे सिर जी हूंदी सब को बेनियाज रब जे आॾो पंहिंजे अमलन जे छोटकारे में हूंदो पर मुंहिंजो रब थो चवे वुजूहुई यौमइज़िन मुस्फिरतुन दाहिकतुन मुस्तबशिरतुन मुझो अल्लाह तो फरमाए अड़े घुटन जे माहौल में अड़ा जवान भी हूंदा जन जा चेहरा चोॾीअ जे चंड वांगुर चमकी रहा हूंदा वुजूहुई यौमइज़िन मुस्फिरतुन चेहरा चमकंदा हूंदा उन दिहाड़े जॾहिं पीउ पुट खे न सुञाणे भाउ भाउ खे न सुञाणे दोस्त दोस्त खे न सुञाणे मुंहिंजो रब थो फरमाए सभु कंहिंखे पंहिंजी लॻी पई हूंदी पर उन दिहाड़े ते बि हिकिड़ा उहे जवान हूंदा जन जा चेहरा चमकंदा हूंदा अल्लाह तो फरमाए दाहिकतुन मुस्तबशिरा ऐं उहे चेहरा खिलंदा भी हूंदा
ववुजूहुन यौमइज़िन अलैहा गबरा। हिकड़ा अहिड़ा बि चेहरा हूंदा जन जे मुंह ते धूड़ पई हूंदी। रब जो क़ुरान थो ॿुधाए। ओ मुंहिंजा सोना खिलंदड़ चेहरा केर हूंदा? मुझे मदीने जे घोट फरमायो कयामत जे दिहाड़े 70,000 उहे वली हूंदा जन के मुझो रब बिना हिसाब किताब जे हुक्म कंदो त जन्नत में हलिया वञो। 70,000 हदीस जा लफ्ज़। 70,000 अहिड़ा जुवान हूंदा जन के मुझो करीम रब हुक्म कंदो बिना हिसाब जे जन्नत में नूर जे तख्तन ते वेठा हूंदा। नूर जी झुमकार मथ हूंदी। सुने हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे मदीने जे मीर जे खिदमत में अर्ज कयो त या रसूल अल्लाह उहे केर हूंदा? मुझे हबीब फरमायो औलिया अल्लाह, उहे अल्लाह जा दोस्त हूंदा। ओ मुझा मुसलमान भा, अल्लाह जा जेके दोस्त हन मुझे रब जे क़ुरान भी ॿुधायो त उन्हनि जा चेहरा चमकंदा हूंदा 24 जे चंड वांगुर। मुझे महबूब मुस्तफ़ा भी ॿुधायो त उहे बिना हिसाब किताब जे अल्लाह जा दोस्त जन्नत में वेंदा। उन क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजा दोस्त जॾहिं कोई कंहिंखे न सुञाणंदो हिकिड़ो ई जवान थई उहो मुंहिंजो महबूब मदीने जो घोट जेको उन ॾिहाड़े बि पंहिंजी पेशानी रब जे दरबार में सजदे में रखंदो। ॼमण सां भी मुझे महबूब पंहिंजी पेशानी सजदे में रखी गुनहगार उम्मत ला दुआ घुरी। वरी क़यामत जे दिहाड़े भी मुझो महबूब मदीने जो मीर पंहिंजी पाक पेशानी सजदे में रखी करीम रब खां जॾहिं दुआ घुरंदो रब्बे ज़ुल जलाल जे रहमत खे जोशींदो ऐलान थींदो या मुहम्मद ओ मुझा सुना इरफा रासक। ओ मुझा दिल बर अज पंहिंजो प्यारो मुंह मुबारक मथे खण। दुनिया में घणई सजदा ॾिनई मां करीम रब तुंहिंजा सब कबूल कया। ओ मुझा दिल बर अज दुनिया जो कंध हेठा मुझा दिल बर अज पंहिंजो पाक चेहरो मथे त कर पंहिंजे गुलामन आशिकन खे ॾेखार सल। घुरदो वञ मां रब ॾींदो वञा। पो मुझा यार ॿुधा मुझो महबूब जंहिं ज़मीन ते कदम रखण सां दुआ घुरी ओ मुझा मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत थई। जय मुझे महबूब मदीने जे मीर मस्जिदे नबवी जे अंदर रोई दुआऊं घुरियूं मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत थई। अज महशर जे मैदान में उहो पिरी कंहिंजे लाइ घुरंदो चो तो असां किनन कोझन जे लाइ घुरंदो। उन दिलबर खां सवा को ॿियो आसरो आहे मिठा? अमलन जो ज़ोर असांखे त कोन्हे यार। त मुंहिंजा दोस्त पो जंहिं महबूब खां सवा जे आसरो नाहे त आख़िरी जुमिलो चवां त मुंहिंजा दोस्त जंहिं पिरीअ खां सवा जे आसरो ई कोन्हे ऐं दिलि तोखे चवे थी त इहो सच आहे त पोइ उन पिरीअ खां सवा तूं राति जो निंड कीअं थो करी? छा जंहिंखे दिल जो सहारो समझबो आहे, जंहिंखे कब्र जो सहारो समझबो आहे, जंहिंखे हशर जो सहारो समझबो आहे, जंहिंखे अल्लाह जे अज़ाब खां छोटकारे जो ज़रियो समझबो आहे, जेको तमामु मुंहिंजा दोस्त मुश्किलातुनि जो सहारो हुजे, छा उन जे यादि करण खां सवा जेकॾहिं को सुम्ही पवे त इहो कूड़ो आहे या सचो आहे? फ़क़ीर सच ॿुधा, कूड़ो आहे या सचो आहे? पोइ जेकॾहिं तोखे इहो सहारो पक्को ऐं सचो नज़र अचे थो त मदीने वारे खां सवा ॿियो कंहिंजो बि सहारो नाहे त पोइ जे आशिक़ आहीं त निंड बाद में कर, पहिरीं मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदो कर।
मुझे महबूब ते दुरूदो सलाम जा नजराना पढ़ी बाद में सुम्हदो कर ओ यार जॾहिं सुभाणे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अमल खुटी पवंदई कम अज कम कंधो मथे करे एतिरो त चवंदे ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि रुगो दिल पर तुझी मोहब्बत आदियत में ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि रुगो तुझी मोहब्बत आदियत में रखी इस्म आका जो अखेड़ियुन ते पयो चुमदो मुहम्मद नाम आया रखी इस्म आका जो अखेड़ियुन ते पयो चुमदो मुहम्मद नाम आया जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त सुहिणे नबीअ जो गुलाम आया ॿियो कोई अमल नाहे मूं वटि रुगो पढ़ंदो सलातो सलाम आया ओ मुझे महबूब जा उम्मती शुक्र कर जो अल्लाह मुझे आका जो उम्मती बनायो थई न त हिकड़े मिंट जे ला नवाब शाह जे अंदर वनी गोल उहो डॉक्टर जेको PhD भी भले फाइनल हुजे पर जेकॾहिं मुसलमान नाहे त तोखे कंहिं पत्थर जे आॾो झुकियल नज़र ईंदो PhD फाइनल हुजे पाकिस्तान जी आखिरी डिग्री करे आयो हुजे पर जे दरे मुस्तफा ते झुकियल नाहे त तोखे कंहिं पत्थर जे आॾो झुकियल नज़र ईंदो ऐं उन खां जे पुछंदे त हो चवंदो गाय माता जो पेशाब भी हुन वटि इज्जत वारो गाय माता हुन खां पुछी ॾिस न चवंदो त गाय माता जो पेशाब भी इज्जत वारो उनखे एतिरो भी सेंस नाहे त जेका जीजल अमड़ जंहिं तोखे जन्म ॾिनो आहे तुंहिंजे लाइ उन जो पेशाब इज्जत वारो आहे जो गाय माता जो पेशाब इज्जत वारो आहे पर मुझे रब जी मर्जी आ मुझो बेनियाज रब बुधाए रहियो आ कायनात के ओ इंसानो याद रखी छड़ियो जेको मुझे हबीब जे दर ते न ईंदो आ बा अल्लाह उन जो अकुल इए खत्म करे छड़ींदो जेको मुझे यार जे दर ते ईंदो आ मां अल्लाह उनके एतिरो सेंस ॾींदो हां जो ढगे जो जे कॾहिं पेशाबी कपड़े खे लॻंदो आ उनके पलीत समझंदो आ पहिरीं पाणी सां धोंदो आ बाद में नमाज पढ़ंदो आ त मुझा दोस्त सब कुछ मिलंदो आ काथा दरे मुस्तफा ता मिलंदो आ पर दरे मुस्तफा काथा मिलंदो आ बुधाए न दरे मुस्तफा खुदा मिलंदो आ दरे मुस्तफा ता दरे मुस्तफा काथा मिलंदो आ ॻाल्हाए न काथा मिलंदो आ चो पीरन जे पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर जे दरता दिलबर दस्तगीर कंहिंजे दरता मिलंदो आ चो सजण साईं जे दरता साईं मशवरन वारे साईं जे दरता साईं दिलबर साईं जे दरता मुंहिंजा दोस्त साईं हुसैन शाह कंबर वारे जे दरता हर अल्लाह जे वली जे दरता जंहिं अल्लाह जे वली जे दर ते वेंदे मुंहिंजा दोस्त उते तोखे दर्स मुंहिंजा दोस्त खुदा जे ज़िक्र जो मिलंदो जिते खुदा जे ज़िक्र जो दर्स हूंदो आ उते आखिरत जे फिक्र जो दर्स होंदो आ हे तॾहिं त फ़कीर हुया अल्लाह जे ज़िक्र वारा हुया तॾहिं त उन्हनि जे अंदर में फिक्र आखिरत मौजूद हुयो हर अल्लाह जे वली ते दरवाजे ते वंड मिलंदो थई पर मुंहिंजा दोस्त मां तोखे चवंदुमि हर हिकु अल्लाह जे वलीअ खे मुंहिंजे रब नवाज़ियो आ पर हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे यार जे दर ते अची त ॾिस ओ मुझो मुर्शिद साईं सजणवा है मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा
ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा मुझो मुर्शिद सुनो सजणवा मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा जे शैतान छड्या भुलाए बैठो रब सां तन के मिलाए ओ बैठो रब सां तन के मिलाए खोलियो इश्क जो सजण पतणवा खोलियो इश्क जो सुणे पतणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा मता तोखे सुभाणे नवाब शाह जा डॉक्टर चवन त यार ही ॾिसो पंहिंजे पीर जूं ॻाल्हियूं कीअं पिया कनि त तूं उनखे चइजां सुहिणा डॉक्टर साहब मुंहिंजे ॾाठ जे सूर जा डॉक्टर जॾहिं न तुंहिंजी गोरीअ सां मुंहिंजे ॾाठ जो सूर ख़तमु थींदो आहे त तुंहिंजूं ॻाल्हियूं बि दुनिया खे ॿुधाईंदो आहे त फलाणे डॉक्टर वटि हिकु टिक गोरी अथई ॾाठ जे सूर जी गोरीअ में ताक़त हूंदी आहे पर रुगी तूं लिखी ॾींदो हई उहा खाईंदो हा त तुंहिंजी नेकी कंदो हा छो त तो वटि मूंखे ॾाठ जे सूर छॾियो आहे जिथे ॾाठ जो सूर दर्द ख़तमु थिए उनखे यादि ज़रूरु कंदो हा पर जंहिं जॻह ते जहन्नम जी बाहि ख़तमु थिए जन्नत जो गस मिले उन पीरीअ खे यादि छो न कंदुसि मां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला तव्हां असांखे सलामत रखे बस अॼु ॾाढो दिलि में घणो कुझु हो पर सच पुछो त अल्ट्रासाउंड बि हाणे करे हुअमि या नाले मिठो गॾु वेठो आहे डॉक्टर खे बि हाणे वठी ॾेखारे आहियो आहियां दवाऊं अञा पयूं आहिनि पर तव्हांजे मुहबत जे करे इन फ़कीर मोहम्मद उवैस वेचारे जी मोहब्बत जे करे ॿियो साईं मुख्तार अहमद टाटरी जहिड़ो मुंहिंजे मुर्शिदन करीमन जो प्यारो ख़लीफ़ो उन्हनि जो हुकुम हुयो पोइ ज़ुबान करे वेठो सुहा पूरी करण जे लाइ मुंहिंजा दोस्त तव्हांजे आॾो हाज़िर थियो अंदाज़ो तव्हां लॻाए छॾी सघंदा हूंदो उन जे बावजूद बि जेतिरो मुंहिंजो वस हुयो ॻाल्हायो अथमि इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही वरी कंहिं ॿिए मोड़ ते खुली कचहरी कंदासीं मुंहिंजी माज़रत क़बूल पवे घणो टाइम तव्हांखे न ॾेई सघियो आहियां छो त बेवस आहियां अल्लाह ताला हबीब जे सदके तव्हां के तव्हांजे बचड़न के आबाद कंदो पर हे ऐलान भी बुधो ऐं वायदो भी कयो ऐलान कहिड़ो 17 ऐं 18 फरवरी ते हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक दरगाह फ़कीरपुर शरीफ राधण स्टेशन ते सॼी जमायत खे दावत आहे वायदो कहिड़ो कयो त इंशा अल्लाह ताला पंहिंजे बचड़न खे निमाज़ जो ताकीद कंदासीं ऐं उन्हनि खां निमाज़ जो वक्तन फ़वक्तन पुछंदासीं इंशा अल्लाह ताला ये कंदासीं खुद भी पढ़ंदासीं पंहिंजे बचड़न के निमाज़ जो ताकीद कंदासीं पंहिंजे बचड़न के दुरूद व सलाम सेखारींदासीं पंहिंजे बचड़न के कुरान करीम जी तैलीमात जो पाबंद बनाईंदासीं ओ मुंहिंजा यार खुद फैसलो कर जंहिं घर में सुम्हण जे टाइम ते नंढा वॾा अल्लाह जो ज़िक्र करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते दुरूद पढ़ी सुम्हनि सॼी राति मलाइक उन घर जो पहरो ॾींदा या कोन ॾींदा ॾींदा न पोइ तूं चाहीं थो त दुनिया जे सभिनी मुसीबतुनि खां आज़ाद हुजी मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो आहे जिथे अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे शैतान भॼी परे डुकी वेंदो आहे पोइ जंहिं घर में राति जो ख़ुदा जो ज़िक्र थिए मुंहिंजे दिलबर जो दुरूद थिए ऐं 5-10 मिंट पंहिंजे बच्चन सां वेही मदीने वारे जूं ॻाल्हियूं कंदो कर 5-10 मिंट वेही रुगी 5-10 मिंट अगर औलाद जो ख़ैर ख़्वाह आहीं त अगर चाहीं तो तुझो औलाद जन्नत में वने अगर चाहीं तो तुझो औलाद मुझे मदीने वारे जो आशिक थी पवे अगर चाहीं तो तुझे घर में मदीने वारे जे रहमत जो बरकतूं अचन त रात जो सुमण का पहिरी 5 मिंट ही सही पांजे सभनी बच्चन के गड करे भला मुझे मदीने वारे जी हिकड़ी हदीस रुगी बुधाइंदो कर उन जे इश्क जी हिकड़ी गाल बुधाइंदो कर इंशा अल्लाह ताला उन हिकड़ी हदीस बुधाइण जे करे तुझे घर में सजी रात खुदा जे रहमत जो नुज़ूल थींदो फरिश्ता तुझे घर जो पहरो ॾींदा सुबह जो उथण सां बच्चन के कलमो पढ़ाए निमाज़ पढ़ाए सॼो ॾींहुं जाॾे कंदे पेर अॻे ई रब करे छॾींदो ख़ैर ईअं कंदासीं मुस्लमानो इंशा अल्लाह ताला मूंखे बि तौफ़ीक़ अता फरमाईंदो तव्हांखे बि तौफ़ीक़ अता फरमाईंदो आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सलातो सलाम पढ़ूं आख़िर में दुआ थी वञे दोस्त सलातो सलाम थींदो इंशा अल्लाह ताला आख़िर में दुआ मुस्तफा जाने रहमत पेला खो सलाम शमए बज़ में हिदायत
पे लाखों सलाम। वो हमारे नबी हम उनके उम्मती, वो हमारे नबी हम उनके उम्मती। उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम। मुस्तफा रहमत पे लाखों सलाम। आसियो थाम लो दामने मुस्तफा, आसियो थाम लो दामने मुस्तफा। फिर पढ़ो रब की रहमत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। सजन सजन साई को मौला सलामत रखे, सबके पीरों को मौला सलामत रखे। अहले सुन्नत के पीरों को मौला सलामत रखे। सोहने साई की अज़मत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। ए खुदा के लाडले प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये सलाम आजजाना हो कबूल। दस्त बस्ता है खड़े ये हाज़िर गुलाम, और पेश करते हैं गुलामाना सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, व अला आलिका व सुहाबिका या रहमतल लिल आलमीन। अदा कुल शरीफ पढ़ो जे बीठा ही आयो। टे मरतबा कुल वाला, एक मरतबा सूरह फातिहा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना हुब्बक व हुब्ब हबीबिक व हुब्ब मन युहिब्बुक व हुब्ब अमलिन युक़र्रिबुना इलैक। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमा फ़िद्दीन वद्दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ फ़िल जन्नति वन नजात मिनन नार। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना इल्मन नाफ़िअन व अक़लन कामिलन व लिसानन शाकिरन व क़ल्बन ज़ाकिरा, क़ल्बन ज़ाकिरन व रिज़्क़न वासिअन व हलालन तय्यबन ताहिरा। या रब्बिल आलमीन, तुंहिंजा प्यारा बाना अॻिते गॾु थिया आहिनि, उन्हनि सभिनी जे सदके असां सभिनी जे हालत ते रहम करम। नबी सोने जे सदके, सहाबा किराम जे सदके, अहले बैत अतहार जे सदके, औलिया कामिलीन और आरफीन जे सदके मरहूम अब्दुल लतीफ़ उन जी मग़फ़िरत फरमा, सॼी उम्मत जी मग़फ़िरत फरमा। मरहूम जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ बना। तमाम दुनिया छॾे वियल मुसलमाननि खे गरी के रहमत फरमा। उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जा बाग़ बना। उन्हनि जे क़ब्रुनि खे वुसअत ऐं कुशादगी अता फरमा। असांजे वालिदैन जा दर्जा बुलंद फरमा। आला इल्म में सभिनी मुसलमाननि खे आला मक़ाम अता फरमा जेके दुनिया छॾे चुका। या रब्बिल आलमीन, असांखे आख़िरत जी तयारी लाइ क़बूल फरमा। सोने हबीब जी मोहब्बत असांखे बतौर समर जे अता पंहिंजे ज़िक्र जी मोहब्बत ज़िक्र करण जी तौफ़ीक़ असां हर कलमे पढ़ण वारे खे नसीब फरमा। तमाम अल सुन्नत जे औलिया कामिलीन आरफीन खे या रब्बिल आलमीन उनजे मुतलकिन खे दुनिया आखिरत में भलायूं बरकतूं अता फरमा। पंहिंजे दिलबर हबीब जे उम्मत जो ख़ैर फरमा। सॼी उम्मत खे दुनिया आखिरत जो ख़ैर कसीर अता फरमा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शर खां
खुरिया उन्हें सभनी शरुन खां असां सभनी के महफूज पांच दिलबर हबीब जे दर जी हाज़िरी अता फरमा दिलबर हबीब जी रज़ा अता फरमा खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ा ए मोहम्मद उन्हें दिलबर मुस्तफ़ा जी रज़ा अता या रब्बिल आलमीन अण तोरियो अघाए असांजे साईं क़िबला हाफ़िज़ कारी मोहम्मद आशिक़ साहब जन के जिस्मानी रूहानी बीमारियुनि खां उन्हनि जे तुफ़ैल असां सभिनी खे शिफ़ाए कुली अता फरमा सिहत आजिला अता बे औलादनि खे सालिह औलाद अता फरमा मुसलमाननि जे परेशानियुनि खे कर्ज़ मर्ज़ खे सुणे हबीब जे सदके अहल बैत जे सदके दूर फरमा उम्मत के इत्तेहाद ऐं ॿधी अता फरमा सॼी उम्मत के निमाज़ी बना खुदाया तू आहीं असांजो धणी अता कर असांखे हिदायत घणी खुदाया असां ते फज़ुल कर ईअं थिए बेनिमाज़ी न कोई जीअं वसन मस्जिदूं ऐं वठूं तुंहिंजो नाम हुजे वात हर कंहिंजे कलमो ॿुधां खुदाया दिखा दे मदीना कैसी बस्ती है जहाँ पे शबो रोज मौला तेरी रहमतें बरसती हैं खुदाया वो दिन करी कि मक्के मदीने में जाएं हम खाके दरे रसूल का सुरमा लगाएं अल्लाह आमीन। खुदावंदा बिजाते किबरिया के वास्ते कुर्रतुल ऐनैन अहमद मुस्तफ़ा के वास्ते बेहिसाबो बेइकाबो बेइताबो बख्श दे लख्त जो कब दिन नबी खैर निसा के वास्ते ऐ रज़ामंदी तेरी मतलूब दर हर दोसरा ला फता इल्ला अली हसनुल उला के वास्ते रखा में दर हर दो आलम ज़ेर साये आतिफत सैयदे शुहदा शहीदे करबला के वास्ते या रब्बिल आलमीन पंहिंजी रहमत सां असांखे माला माल फरमा पंहिंजो फज़ुल फरमा मुस्तफ़ा जी रहमत अता फरमा अण तोरियो अघाए अदुल कए आऊं न पुजा कर को फेरो फज़ल जो खुदाया बहक़े बनी फातिमा के बर कौल ईमा कुनी खातिमा अगर दावत मरद कुनी वर कबूल मनो दस्त दामान आले रसूल खुदाया आकिबत महमूद गर्दा बलाए बूदरा नाबूद गर्दा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हक नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू